बुलेटिन शुरुआत में वाक़ई ख़बर ॾींदासीं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन ते 100 करोड़ टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो आहे। चीन ते 100 करोड़ टैरिफ ईंदड़ महीने खां पहिरियां लागू कयो वेंदो, सदर ट्रंप चयो। अमेरिकी सदर चयो आहे त चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात रद्द नाहे कई, विच ओभर जे दौरे ते मिस्र वेंदुसि। इसराइल जी पार्लियामेंट खे बि ख़िताब कंदुसि। अमेरिकी सदर चयो त यरगमलनि जी वापसी सूमर खां शुरू थींदी। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग दौरान 7 जहाज़ किराया विया। पाकिस्तान ऐं भारत एटमी ताक़तूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जेकॾहिं जंग कई त टैरिफ लागू कंदुसि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन ते 100 करोड़ टैरिफ लॻाइण जो ऐलान करे छॾियो आहे। अमेरिकी सदर चयो आहे त चीन ते 100 करोड़ टैरिफ ईंदड़ महीने खां पहिरियां लागू कयो वेंदो। संदसि इहो चवणु त चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात रद्द नाहे कई, विच ओभर जे दौरे ते मिस्र वेंदुसि। इसराइल जी पार्लियामेंट खे बि ख़िताब कंदुसि। अमेरिकी सदर चयो त यरगमलनि जी वापसी सूमर खां शुरू थींदी। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग दौरान 7 जहाज़ किराया विया। ट्रंप चयो त पाकिस्तान ऐं भारत एटमी ताक़तूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जेकॾहिं जंग कई त टैरिफ लागू कंदुसि।